अजब आहे दुनिया दुनिया तू ॾिसंदे त खिलंदे मुझे शादी करा मां चयो मुझे शादी करा मां शादी करण जवाब कोन रहंदो से ॿुधाए जॾहिं ना ना ये नमूनो न कर माण्हू चढ़े चवंदा वदा मां सम्झां थो तूं वई हूंदी हली अमेरिका। न न न न न कोन वेंदी चरिया तव्हां बियो मां ॾिसी थो अचांसि। किथे थी ॾिसे यार का हितां जी छोकिरी आहे छा? मुतार जेके मथो पैसा था अचनि उन में कहिड़ा कम था थियनि तव्हां ॿुधायो आहे? बाबा जेकॾहिं तूं मिसाल तौर दुकान खोली ऐं लखनि जूं शयूं रखी त उहे तूं मुफ़्त में त कोन ॾींदे न, उन ते मुनाफ़ो त रखंदे न बाबा। सिर्फ़ु पंहिंजी ओताकूं ठारायो अथई बंगला ठाराया अथव। असां ग़रीब अॼु ताईं बि बुख था मरूं। अरे बाबा हाणे ख़ुदा खे मुंहिंजी जान छॾ, मां अजब खान अजीब आहियां, ग़रीब न आहियां, मां मारींदो घटि आहियां पर गीलींदो घणो आहियां। यार मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे, साफ़ तोखे अला कीअं छॾे ॾिनो आहे, न त मूंसां अहिड़ी करे न त मां तोखे उफट मारे छॾियां। राद अॼु को ख़बर पहुची त कुकर कीअं विढ़दनि भाउ? वॾा कुकर त पाण विढ़ंदा आहिनि, असां मिड़ी पाण में जावा कंदो आह जाला आह पीला आह नीला। के साधार को विढ़े पे तुसां रहम नहीं आंदा पिया। ओ कहते भागे नजर मारी तुझ गई तेरी मेरी यारी तुझ गई तेरी मेरी यारी कहते भागे नजर मारी तुझ गई तेरी मेरी यारी तुझ गई यार मां तो के दिखो आहे के मेले मेले में कान पकंदे बाबा कंदर हां तू गाना अहिड़ा वे तू त ज़ाहिर आसां जो जोश जागे तो इन करके गाती जज्बात में अची आ। अच्छा यो गुल किथे आहे यो तो नौकर कमदार गुल चए पियो त रेस मुंहिंजे लाइ कुझु कयो ई कोन्हे, अॼु उताक ते अची सॼो हाल वाल ॾींदुसि रेस खे, असुल कमु काठ कबो। हा साईं, रेस अजब खान जो आहे दादलो जो नौकर, हाणे हिते लभे ई कोन थो, सॼो ॾींहुं बंगले ते पियो थो प्लेटूं चटे। मां छा थो करे सघां, रेस जो ख़ासि माण्हू आहे, करे था मस्ती, पर जेॾी महिल कमदार जे रुख चढ़ियो न त मुंहिंजो नालो आहे कमदार कंडो, हेड़ो हणंदो सास ॾंडो जो ईअं पियो हुजे। मूंखे छॾ, तूं ॿुधा सिज अञा मस उभरियो आहे, उताक ते अची ठक कयो अथई, ख़ैर त आहे? भई अलाह जी महिरबानी आहे, आऊं सुखियो आहियां ऐं ख़ुशि आहियां, तव्हां वांगुरु न आहियां। तव्हांखे ख़बर आहे त मुंहिंजो एॾो माल आहे जो लस्सी जे ढुक लाइ पाड़े मां पिनंदो थो वठां। पैसा असां वटि एॾा आहिनि, लोढ़े में आहिनि, गढूं कीअं बाबो झले थो, को मामूली मां न आहियां कमदार, तमामु पैसे वारो आहियां। अॼुकल्ह एॾी महांगाई आहे, 100 रुपया 6 महीना बि नथो हले, सम्झो। अच्छा इन जे करे सवेल आयो हुई जी उताक ते वञी नाश्तो पाणी कयां? अरे ठाहियो, मां खाई पी नाश्ता करे पोइ निकिरंदो आहियां, तव्हां वांगुरु न आहियां। मां बि नौकर आहियां, जेको मुंहिंजा टिण पिण कंदो न त मां बि हुनखे ॾंडा ज़रूरु हणंदुसि, असुल कमु काठ कंदोमांसि। अरे पोइ मूं ते टोकू छाजे लाइ था कयो? हा यार हाणे बसि कर, मां अॻु में ई परेशान आहियां, महीनो थी वियो आहे त ॻोठी कोन विया हूं। थोड़े किनो मोह कयो वेठा आहियो, मूंखे हथ बि कोन था ॾियो। मां रेस आहियां, रेस अजब खान अजीब, न आहियां ग़रीब, मां मारींदो घटि ऐं गीलींदो घणो आहियां। बसि रेस, अलाह जहिड़ी शिकिल ॾिनी आहे, छा कयूं? रेस नाराज़ न थियो त हिकिड़ो अर्ज़ड़ो कयां, इहा एमएनए वारी सीट मूंखे ॾींदव कमदार खे? कमदार तूं एमएनए वारी सीट में वेंदे, चवी तूं तो शर्म मूंखे थो अचे। कमदार एॾा ख़राब ख्वाब न ॾिस, किथे सटिजी न वञी। अरे मूंखे तूं इहो ॿुधा त भॻल घणा मंझि जहिड़ो मुंहुं छो कयो बीठो ई? हा इहो गुल जो छा मामलो आहे? जेॾी महिल ॾिस त इहो पार पियो थो कढे, छा थियो अथसि? साईं वर्क में गुल जी बेइज़ती थी, हे बि चए थो त मुंहिंजी थिए बेइज़ती, चवां थो सूबेदार खे अची हिननि खे भला ॾंडा ठोके। कमदार सूबेदार खे मुंहिंजो न्यापो ॾिनो ई। हलो सूबेदार, कहिड़ा हाल अथई?
हे भला कमदार न्यापो ॾिनई तॾहिं बि कोन आहे सुठो कयो अथई सुठो असां वॾेरनि सां दुआ सलाम रखंदा कयो सच था चओ पर मां ईअं थियणु न ॾींदुसि सम्झी थो न ऐं तव्हां बि त ख़बरदार कयो न इलेक्शन जे भॼ डुक में ख़बर कान थी पवे तव्हां बि कुझु समझदार आहियो न ख़ैर मुबारक मुंहिंजो तव्हां सां ताउन जारी रहंदो ऐं तव्हां बि कुझु हिमत कयो सम्झो था न हा ऐं ॿी ॻाल्हि मारे नौकर जो मसालो हल कर छा ॻाल्हि आहे या जांच कर मुंहिंजे इज़त जो सुवालु आहे अच्छा त पोइ छा थियो सच पुछो त इहे माण्हू ॾाढा बदमाश आहिनि ऐं सुभाणे कमदार तव्हां वटि ईंदो ऐं NC दाख़िल ज़रूरु कजो ऐं अहिड़ो सटको ॾियो हुनजो अमुन अमान ख़राबु न थिए न बाबा अहिड़ी ॻाल्हि न आहे मुंहिंजा पका वोटर आहिनि ऐं सूरत हाल ख़राबु करण जी कंहिंखे इजाज़त बि न आहे ओके अल्लाह अब दुकाने में को मोकले बा तो शादी दी शादी आई थयो हरो तो बकुलू कनी मरा जी सर रामराव जोटिया या सर रुडो मोटी जीती ना करे सर तव्हां मूंखे घुरायो हाँ मुराद शानू बदमाश के वठी आ ॾिसां थी कहिड़ो मुंहुं आंडो आहे जंहिं सॼे ॻोठ खे खणी परेशान कयो आहे साहब हथकड़ी खणी वञा तोखे हथकड़ी जो कंहिं चयो रे साहब तव्हां न चयो न न मूं कोन चयो ठीकु आहे सर थी सघे थो तव्हां न चयो हूंदो ॿुध ख़ाली न मोटिजांइ सर मां वञा थो पर ज़रूरु वठी ईंदोसांसि पर साहब पर छा मुंहिंजो मतिलबु आहे त वठी कंहिंखे अचां बाबा शानू खे हा सर शानू खे हा शानू खे वठी अचां शानू खे वठी मुरा साहब तू ॿुधा त केॾे वेंदा बि वॾे जे कम सां थो वञा शानू खे वठण ॿुधी कान मेरे लाइ भला कुछ पकोड़े की जामी न मुराद साहब मुझे लाए तो समोसा जरूर वठियो अचजई ऐं हा समोसन सां गॾु खटी चटणी वठी अचजां शानू पकोड़ा समोसा शानू पकोड़ा समोसा शानू पकोड़ा समोसा हाँ शानू पकोड़ा समोसा शानू पकोड़ा समोसा अरे कमदार जी फोन आहे हा कमदार हुकुम कर कीअं यादि कयो थी अॼु कमदार छा उहे माण्हू वाक़ई चोर बदमाश आहिनि जंहिंजी तो ॻाल्हि कई आहे कमदार तुंहिंजी ज़बान तुंहिंजो साथ छो नथी ॾिए मां हुन जो मतिलबु छा सम्झां कमदार सच ॿुधाए आख़िर मसइलो छा आहे अच्छा चइबो त इहे माण्हू रेस अजब ख़ान खे वोट नथा ॾियनि ईअं न अच्छा सम्झी वियुमि कमदार सम्झी वियुमि ठीकु आहे मां उन्हनि खे ॻोल्हे गिरफ़्तार कयां थो उन्हनि खां पुछा ॻाछा करे पोइ तोखे फ़ोन करे हाल वाल ॾियां थो ठीकु आहे हा हा तव्हांजे नौकर गुल बि फ़ोन कई हुई ओ साहब ओ जमादार साहब ओ बापी त सही ओ बा बी त सही अरे करे निभागे पोयां सॾु कयो छा आहे हा मां तोखे उन करे सॾु कयो हे चपन में अलाए छा छा चवंदो थो थी वती तो चोरींदो चापा ॾींदो थो थी चवंदो थो थी इहे कहिड़ियूं तस्वीर बि सोरी थोरो मूंखे बि त भला ॿुधार ख़बर पवे पहिरीं इहो ॿुधायो नालो छा आहे हा अड़े अब्बा अड़े खानड़ आहे मुंहिंजो नालो खानड़ बाबा खानड़ हिते रख न खानड़ तोखे वॾे साहब घुरायो आहे अब्बा मूंखे वॾे सरकार छो घुरायो आहे अब्बा मूंखे नूर भटारे कसम मां जुआ सफ़ा छॾे आहियां सफ़ा जुआ हाणे कोन खेॾंदो आहियां सम्झी नथो जा ॻाल्हि सफ़ा न खेॾंदो आहियां जुआ भला इहो तो ॿुधा घुरायो छो अथई अहिड़ो को ज़रूरी कमु दस जा भली खानड़ तूं जुआ छॾे वञ थी सघे साहब जो को कमु त हुजई हा हा बसि तव्हां हलो तुंहिंजी ॻाल्हियुनि में मूंखां अलाए छा विकिरियो साहब मूंखे अलाए छा चयो वरी हाणे तूं मुंहिंजी बेइज़ती कराईंदे तोखे अलाए छा बि चई पर मूंखे बाबा मूंखे पकोड़ा ॾियणा न मां घर पकोड़ा ॾिसां हा पकोड़ा हिते रख न साहब मूंखे जो त पकोड़ा वठी ॾे पकोड़ा 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 अहिड़ी चुमी ॾियां ॾंडर निकिरी वियो मूंखे लॻे थो किलो नाती वेंदी
अस्सलाम वालेकुम खानन। अरे वालेकुम सलाम। नथो चवां छा कंदो तव्हां? चाचा वणंदे छा? अरे नथो विड़ां छा कंदो तव्हां? सॼो ॾींहुं वांदा वांदा रुलंदा था तो कमु न कर। हलो हलो बाल विड़ंदो वेठो मां छॾींदो मां। नामुराद क्यों रोता पी बा? सोचड़ा मुराद मुराद तू साहब वांगुरु ना मुराद अची इहो साहब सूबेदार आहे जेॾी महिल मुंहिंजी बेइज़ती बदो करे। बाबा ते को कम खे ना हिकिड़ा तूं करदा पी ॿिया बेइज़ती त करे सी न बाबा। सोचड़ा यार हाणे मुंहिंजी दिलि थी चवे त हिन थाणे खां मां पंहिंजी बदली कराए वञा। ना बाबा तू बदली न करवा मुराद साहब वॾा बदली करे सी तू बिठा हुतां यार मां मूंखे चई पकोड़ा मां गरम गरम पकोड़ा था तमाद पोइ बि मुंहिंजी बेइज़ती की। जमादार साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। खुदा हाफिज़। अरे रे खानू तू हिते छो आयो तोखे कंहिं घुरायो आहे? वॾा तव्हां मूंखे घुरायो आहे तव्हां? वॾा साहब ते क्यों घुरवे सी ऐं ते को कंहिं आख्या तूं हेॾे आव? हां किथे ना मुराद सोचड़ा मुराद मुराद तू बि साहब वांगुरु ना मुराद पतो चई। बाबा मुराद चयो मूंखे त साहब वॾे घुराए थी हुन करे त मां डुकंदो आहियां सफ़ा। वाह बेवकूफ़ है मुराद। अरे मूं तोखे कॾहिं चयो त तूं साहब जो घुराए हैं? वॾे साहब ते को कोन घुरायो सी ए बेवकूफ़ दी हरकत जे ते को ना पा जाए। यार मां वञा पियो पकोड़ा ॾियण बस बाह का छिके मूंखे चई हल साहब सॾई थो मूं चयो त पकोड़ा ॾेई मां पाण अचां थो साहब ॾे। अच्छा मुराद साहब पकोड़े खणी आयो सी साहब दे तूं मिलिया सी ते को ना पा ॾिता सी बेवकूफ़ है यो। साहब ते को ना पा ॾिता सी त शानू को गिनाव तू वल खानू को गिनाई किथे शानू किथे खानू किथे पकोड़े खोड़ा ही कोनी लगदा बाबा। सर साहब वॾे चयो हूंदो न त वञ शानू खे वठी आ हे वरी शानू मूंखे सम्झी ऐं खानू खे कीअं वठी आयो। हा सोचड़ा वॾे मूंखे चयो त पकोड़ा वञी वठी अच वरी वाट ते खानू मिलियो पोइ ख़बर न आहे मूं खानू खे चयो हूंदो त थाणे ते अच ख़बर अथई त मां वेसर जी बीमारी आहे। ना मुराद साहब या नौकरी कीअं करे ना पई बाबा कीअं करे ना पई इतना वक्त थी गई अञा ॻाल्हि को सम्झदा कोन्हे पई। मुराद साहब जे इथूं बदली करवावे सी तो अॻिते वञी कीअं कमु करे सी बाबा कीअं करे सी? बाबा असांखे पोइ परेशान छो थो करी? हा यार खानू या थोरी भुल वारी ग़लती थी वई आहे बेली मूंखे माफ़ कजा। अरे बाबा जे करे वेसर जी एतिरी बीमारी अथव त पोइ असांजे मोतबरनि खे छो था थाणनि ते घुरायो? ना मुराद खानू क्यों गलेंदा बे कितना गलेंदा बे इतना? अरे होड़ा खानू होड़े बिठा अच्छा हेडे बिठाए अरे इतना क्यों बैक रहे नहीं असारे साहब को मुझे खबर पई त मोते थोड़ी गैरत अचे थी। हां क्यों ना सी इजाज़त पुट रस्ते ते बिठाओ खेत आहे चाचा वञो पिया चांहि पीअण हलो त तव्हांखे बि चांहि पियारियूं। चाचा खिलो पिया? अरे छोरा खिला न बाकी रोआ। हाँ न चाचा रब साईं ख़ैर करे तू छो रोवंदे? ॿुध अॼु भला ॾाढो अदब ऐं एतिराम सां थो ॻाल्हाई। हाँ चाचा अॻु में मां तोसां कॾहिं फिको ॻाल्हायो आहे छा? न फिको त कोन ॻाल्हाए थी पर एॾी कॾहिं ख़ुशामद बि कोन कई अथई। इजाज़त पुट तूं ख़ुशामद करी या न करी पर मूं बहाने सां ॻाल्हायो आहे। चाचा त पोइ का खुड़की ॻाल्हि पुट हू त तयारु आहिनि पर चवंदा छोरे खे ॾाढी तकड़ आहे। चाचा खेर जो कम जेतिरो जल्दी थिए ओतिरो सुठो आहे। हा जल्दी थींदो पुट कमाल तूं हिनखे सम्झा। चाचा तव्हांजी महिरबानी हलो त तव्हांखे चांहि पियारियूं। घबराए न चांहि जो ख़ैर आहे मां कंहिं कम सां पियो वञा। चाचा पोइ बि चांहि जो जल्दी हिकिड़ो कप थी वञे। पुट चयमि न चांहि ज़रूरत न आहे भाणे साजिद इहो बि चयो त इजाज़त कम थो करे न की कार। चाचा सच पुछे त कमाए लाइ मुंहिंजी बि दिलि ॾाढी थी चवे पर शादी थिए न। इजाज़त बेरोज़गारी करे बि रिश्तो नथो मिली सघे न पुट छोकिरी ॾियण वारो बि छिरकंदो हिते असांजी न्याणी अज़ाब में न अची वञे। चाचा मां वाइदो थो कयां रिश्ते लाइ रुगो हा थिए मां ख़ुशीअ सां कम ते वेंदुमि। ठीकु आहे त पोइ मां हलां थो छो जो सुल्तान सट केर बि ॾिसे सघंदो केर बि न माशाअल्लाह।
वालेकुम सलाम आही वॾो न त दो पतो वली बि पोयां लॾो आयो आहीं मुली न तो अरे चाह चाहत का परे रहण गुनाह बराबर आ ऐं पलाए नंद ते लूथण बि दुनाह अथई Oh, no. दॾे मुंहिंजी ठफल तां थादी थींदी न पर आदि घणी देर न थी वई इखलागी कौन थई ॻाल्हाइण जो तूं में त इख़्तिलाफ़ तोने तो या तो में ईअं अची करे पलानी नालिन जो लस्तो लकी ये भी नथो मली तित त मिला भले थी तित का मिला हाल ॿुध इहो जेको तोरो यूंडर फोटो आहे न एजाज़ इहो मूंखां हफ़्तो अॻु में दाढ़ी ठारायो इनखे चई त इज़त सां पैसा ॾेई वञे एक दुनी दुनी ते दो दुनी चार दस मेरे आगे हुआ क्या यार एक दुनी दुनी ते दो दुनी चार एक दुनी दुनी सिक्का सिक्का मुझे मतलब है तो ही वेस अजब खान जो कमदार कंडो आ कंडो तारी तारी बजायो मेरा टीवी ते ड्रामो ॾिसण वारा तारी अरे यख नहण कम जी ॻाल्हि कर मुर्शिद मूंखे चवंदे शर्म थो थिए अहिड़ो कमु छो कंदा आहियो जो बाद में माण्हू शर्म में ॿुॾी वञे पक सां कंहिं बस मां हिन पोड़ीअ जी गंढ छोड़ी आहे तॾहिं त शर्म करे ऐं मां बि चवंदोसांसि त कुझु शर्म करे बेहयाई छॾे मुर्शिद मां कंहिंजी गंढ नाहे छोड़ी मुंहिंजी ॻाल्हि चङी तरह कन खोले ॿुधो न मां आहियां कमदार कंडो अहिड़ो हणंदो आहियां डंडो जो ईअं पियो हुजे पर तुंहिंजे करे खणी छॾियांसि थो बाबा कमदार साईं कमु ॿुधा मुर्शिद खे टाइम कोन्हे जल्दी कर ॿिए हंधि वञिणो आहे असांखे बाट कर हाणे मुन्नी सिर जहिड़ो मथो कयो वेठो आहीं हाणे तूं बि मूंखां छाणो आहीं ख़ुदा जी कुदरत आहे चुगर बाबा तव्हां पंहिंजो कमु ॿुधायो मूंखे ॿियनि खे बि धाॻो फीणो ॾियणो आहे मुर्शिद मां हाणे जवान थी वियो आहियां ॾिस केॾा मुंहिंजा शहपर थी विया आहिनि मूंखे शादी जो शौक़ु थी आहे पर लची थो अचां हिन उमिरि में हा वाकई कमदार लॻी नंढड़ो तो कल्ह खीर छॾियो अथई तोखे ख़बर न आहे मां कमदार आहियां कंडो अहिड़ो हणंदो आहियां डंडो जो ईअं पियो हुजे कमदार जज़्बाती न थी मुर्शिद खे मिंथ मेड़ कंदासीं अहिड़ो तावीज़ मुर्शिद करे ॾींदो जो तुंहिंजा बेड़ा पार थी वेंदा हक हक मुर्शिद हक कमदार तूं कंहिं ॻाल्हि खां घबराई न तावीज़ अहिड़ो ॾींदोसीं जो हणी वञी हंधि कढो तूं रुगो 1000 जो नोट कढे मुर्शिद खोड़ पैसा रुगो दुआ कर अजब खान मुंहिंजो जेको वॾेरो आहे इलेक्शन में खटे रुगो ॾोकड़ ई ॾोकड़ 1000 थिया रोड ठाराए ॾींदासीं वई रुगो तुंहिंजा मुरीद तोॾे पिया अचनि का रस्ते में रुकावट न ईंदी छो जो मां कमदार आहियां कंडो हणंदो आहियां अहिड़ो डंडो जो भली पियो हुजे पर तुंहिंजे करे छॾींदासीं न भली अचनि तुंहिंजा मुरीद आहिनि अल्लाहु अल्लाहु हक हक अल्लाहु अल्लाहु हक थोड़ा बुखार त कोन अथई वात पट अञा पट अरे निभागा पाण मानी खाई मुंहिंजे लाइ कोन खणी आई रिस अजब खान अजीब जे नाराज़ न थियो न त हिकिड़ो अर्ज़ो कयां हा हा चओ चओ बाबा तव्हां ॻाल्हाईंदो मां न ॿुधंदुसि पंहिंजा पाण में आहियूं चई ॾियो जेको चवणो अथव चई ॾियो साईं अॻी इलेक्शन में माण्हुनि सां ॾाढा वाइदा कयासीं त तव्हांजे ॻोठ में सभिनी खे नलका हणाए ॾिनासीं साईं तव्हां कामयाब बि थियो ऐं नलका बि लॻा हा कमदार जी साईं जी बाबा साईं इहो नलकनि जो छा थियो साईं नलका घणनि ॾींहंनि खां लॻी वञनि तोखे अलाए केरु थो बरगलाए बाबा अजब आहे दुनिया दुनिया तू ॾिसंदे त खिलंदे अजब आहे दुनिया दुनिया तू ॾिसंदे त खिलंदे
के बोड़ा के अंडा ऐं बातन सां मिलंदे के बोड़ा के अंडा ऐं बातन सां मिलंदे मिलंदे अजब आहे दुनिया दुनिया तू ॾिसंदे त खिल